खादिम इंफो टीवी में मां अवां जो मेज़बान खादिम कलोड़ो ऐं मूंसां गॾु आहे सिंध जो सीनियर सहाफ़ी ऐं ॼातल सुञातल शख़्सियत घनश्याम दास। घनश्याम सभ खां पहिरियों तव्हांखे बलकार था चऊं। घनश्याम ई ॻाल्हि आहे को मगो जी सूरत हाल आहे त वफ़ाक़ी हुकूमत जेका आहे उहो PTI खां न पई हले ऐं हुनजो मुतबादिल जेको आहे तलाश कयो पियो वञे ऐं PTI जे अंदरां ई जेको आहे मुख़्तलिफ़ जेके सियासी एलिमेंट्स आहिनि या हुनजा मेंबर आहिनि उहे पिणु जेको आहे क्रोध में वरितल जेके नज़र अचनि था। इहो सभु कुझु हादसाती तौर ते आहे, प्री प्लान आहे, या तव्हां हुनखे कीअं था ॾिसो मुल्की सूरत हाल खे? खादिम जो जमहूरियत जो उहो हमेशह ई रहियो आहे। असां ॾिठो आहे त माना पोयां गुज़िरियल हुकूमत जो नवाज़ शरीफ़ हुजे या ज़रदारी साहब जो हुजे, उहे बि मतिलबु इन ई सियासत जो शिकार रहिया आहिनि जेके ईअं लॻंदो आहे माना अॼु न सुभाणे थी हुकूमत वञे, गैर यकीनी सूरत हाल हूंदी आहे। ऐं हुकूमत जेके ठही ईंदियूं आहिनि मखलूत हूंदियूं आहिनि जेके उन्हनि खे भउ हूंदो आहे त अॼु न त सुभाणे वई, इहो मसइलो हूंदो आहे। हाणे ॿी ॻाल्हि इहा आहे त हुकूमत इहे टेंडर पूरो कराईंदा आहिनि हिनखे इमरान ख़ान खे, डेमोक्रेटिक फोर्सेस खे पूरो कराईंदा आहिनि। ऐं इमरान ख़ान ऐं ज़रदारी बि चाहे थो त इमरान ख़ान पूरो करे वक़्तु, छो जो हीउ जॾहिं PTM खां जुदा थियण जो ई मक़सदु इहो हुयो त इमरान ख़ान खे बनी थोरी ॾियो छूट अॻिते वधे। वज़ीर अज़म 5 साल पहिरियों इहो वज़ीर अज़म हूंदो जेको 5 साल मुकमल कंदो। मौलाना फज़लुर रहमान गुज़िरियल ॾींहंनि सां टेलीफोन ते राब्तो कयो आहे ज़रदारी साहब सां, ऐं ज़रदार साहब उन खां हिकु ॾींहुं अॻु में इहो चई चुको आहे त PTM में वरी वापसि न वञिबो। सो ॾिसणो इहो आहे त छो जो हे सियासत आहे, सियासत में कुझु बि थी सघे थो, त इन जे करे सोचूं पिया का बरकती नथी करे सघिजे। अच्छा, पर हीउ जेको फॉरेन फंडिंग केस मैच्योर थी आयो आहे ऐं गॾोगॾु जेको पार्टी जे अंदरि जेके बग़ावत जो एलिमेंट नज़र अचनि पिया ऐं मईशत जेका आहे आलमी इदारा आहिनि, मुआशी इदारा आहिनि, उन्हनि जे हवाले मईशत जो सिलसिलो, इहे सभु कड़ियूं जेके आहिनि, उनजे बावजूदि तव्हां सम्झो था त इमरान ख़ान पाण जेको आहे 5 साल पूरा कंदो या इमरान ख़ान जी पार्टी जी गवर्नमेंट 5 साल पूरा कंदी? इन हाउस तब्दीली जे हवाले सां मूंखे तव्हांखे सिचुएशन नज़र अचे थी? बिल्कुलु न, छो जो ही जेको सो मामला थींदा रहंदा आहिनि। मतिलबु अॼु को ही थो कावजे पर कटक पहिरीं इजलास में जेको ॻाल्हियूं कयूं ऐं थोरी देरि बाद उन ॻाल्हियुनि जो दिफ़ा करणु शुरू कयो त ही हुकूमत ई हलंदी रहंदी, इहे बहस मुबासा थींदा रहंदा, इहे मीडिया जो मर्कज़ रहंदा ऐं इहे हुकूमत हलंदी रहंदी ऐं महांगाई थींदी रहंदी, को बि कंट्रोल नथो करे सघे। दारुल ख़िलाफ़ मां ख़बरूं अचनि पियूं घनश्याम त जेके आहिनि अॼु नून लीग सां डील थी वई आहे, PTI सां डील मैच्योर थी वई आहे, डील जो जेको राग जेको हले थो, तव्हां सम्झो था त उन में का सदाकत आहे या वरी जेको आहे इहो बि जेको आहे मौक़िफ़ साम्हूं आयो आहे त किसी के साथ कोई डील नहीं है? इहो आउटलुक आहे या इनर साइड का ॿी कहाणी आहे? तव्हांजे तजुर्बे जे बुनियाद ते छा थो नज़र अचे? डील जी ॻाल्हि जेसीं ताईं आहे त डील ॿिन्ही पार्टियुनि में आहे, ॿिन्ही खे ॿ धुरियूं आहिनि जेके डील कनि पियूं। पोइ अॻिते हली हिन खे टेन्यूर पूरो करण खां पोइ जेको फ़ैसिलो कंदा, पोइ जेको सूरत हाल जुड़ंदी, उहो तय कंदी त वज़ीर अज़म माण्हू केरु थींदो, नून लीग वटि वेंदी या वज़ीर अज़म या पीपल्स पार्टी जे। बिलावल भुट्टो ज़रदारी जेको लॉन्ग मार्च जो ऐलान कियो आहे पीपल्स पार्टी, उन जो जेको आहे उहो कुझु दोस्तनि जो ख़्यालु आहे त मौलाना फज़लुर रहमान जी अॻवानी में जेका PTM लॉन्ग मार्च थींदी, उनजो पतो कटण या उनजे असर खे ज़ाहिर करण जे लाइ, असर खे घटाइण जे लाइ पीपल्स पार्टी पंहिंजे सर्वाइवल तौर ते हिकिड़ो एक्टिवेशन जे लाइ जेको लॉन्ग मार्च जो ऐलान कयो आहे। ऐं कुझु दोस्तनि जो ख़्यालु आहे त पीपल्स पार्टी जेको आहे पंहिंजो वज़न ॾेखारण जे लाइ मुक़्तदर जेके हल्का आहिनि उन्हनि वटि पंहिंजी हैसियत तस्लीम कराइण जे लाइ सभु कुझु करे रही आहे। त जेकॾहिं सुभाणे इमरान ख़ान जी गवर्नमेंट डिस्टेबल थिए थी त पीपल्स पार्टी चवंदी त असांजे जदोजहद जो नतीजो आहे ऐं इन जो क्रेडिट जेको आहे PTM खे न वञे। जॾहिं त PTM वारनि जो जेको चवणु आहे त पीपल्स पार्टी जी पंहिंजी सियासत आहे, मौलाना जो जेको मौक़िफ़ आयो आहे, त उन हवाले सां तव्हां छा था ॾिसो? इहो दरअसल पीपल्स पार्टी वारो जेको मार्च आहे इहो नई हुकूमत किराइण जे ख़िलाफ़ु आहे। इहे सिर्फ़ु ॻाल्हियूं आहिनि, हीउ सिर्फ़ु हिननि जो मक़सदु इहो आहे PTM खे कमज़ोर करणु, उनजी सियासत अवामी सियासत खे कमज़ोर करणु आहे। माना वैक्यूम जेको आहे उन छॾींदा PTM जे लाइ, बिल्कुलु उपाय कंदा। ऐं गॾोगॾु तव्हां सम्झो था त मियां नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ जा काफ़ी अरसे खां वठी जेके सख़्तु बयान हुआ
वोट को इज़त दो वारो जेको नैरेटिव आहे उहो ॼण त दफ़न थी चुको आहे, त उनजे पस पर्दे छा कहाणी आहे? इन जो मतिलबु इहो आहे त जेके हिन शहबाज शरीफ़ या हमज़ा शहबाज जेके जेल में हुया उनखे ढील मिली आहे। पोइ पहिरियां जेके हिननि जी सख़्ती हुई उहा हाणे नरमी इन जो सबबु ई इहे बणिजिया आहे। शहबाज शरीफ़ विच में आया तरक़ी पैदा थी त आया नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ ऐं मरियम नवाज़ में के आहिनि हलनि पिया ॻाल्हियुनि में इख़्तिलाफ़ हलनि पिया। उन जो सबबु इहो हुयो त वज़ीर अज़म जी शिप कंहिंखे मिले, शहबाज शरीफ़ खे वज़ीर अज़म बणाईंदा या नवाज़ शरीफ़ ख़ुदि पाण ईंदो या मरियम आणींदा, ख़ानदान में थोरो झगड़ो हले पियो। ख़ामोशी जो सबबु इहो आहे त हिननि खे ढील मिली आहे। शहबाज शरीफ़ हमज़ा शहबाज खे जेल खां ॿाहिरि आहे। ईंदड़ बलदियाती जेको सेटअप अचे पियो उन में हुकुमरान जमायत असां वटि सिंध में जेका पीपल्स पार्टी आहे, वफ़ाक़ में PTI उनजा इत्तेहादी आहिनि, त उन जे हवाले सां तव्हांखे कहिड़ो सिनेरियो नज़र थो अचे? यकीनन जंहिंजी जिते हुकूमत हूंदी उहो ई उते बलदियाती इलेक्शन खटे। पर हुकूमत त KPK में PTI हाराए वई। उते जो इहो ग्रीन सिग्नल ॾिनो, उनखां पोइ जॾहिं इहे जेके आया आहिनि इंडिपेंडेंस जेके बि हुया आज़ादु उमेदवार उहो जेको सो इलेक्शन कमीशन जो जेके रिज़ल्ट आई उहो उनजे उबतड़ आई त माना आज़ादु उमेदवार वधीक जेको खटी आया। अच्छा, अॼुकल्ह जेको आहे एक्सटेंशन हर को खेॾे पियो ऐं उनजा जेके होका पिया हलनि मुल्क में, उन हवाले सां छा सिचुएशन आहे, फ्यूचर छा आहे? बेवफ़ाई वधी वञनि थियूं तॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं। एक्सटेंशन कंहिंजो थियणु थी सघे थो या मुमकिन न आहे, मुमकिन न। मुक़्तदर जेकर अहिड़ो फ़ैसिलो कंदियूं त उन्हनि पाण खे नुक़सानु मुल्की सालमियत जे हवाले सां या फोर्सिस जे अंदरि जेके पैदा थींदा इशूज़। बिल्कुलु। जी व्यूअर्स, ख़ातिर इन्फो TV में असांजे महिमान घनश्याम दास जो ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणु आहे त PTI गवर्नमेंट ऐं इमरान ख़ान जी तहरीक इंसाफ़ जी जेका हुकूमत आहे उहा पंहिंजो वक़्तु पूरो कंदी ऐं गॾोगॾु जेके मुख़्तलिफ़ कार्ड्स आहिनि उहे पिणु जेके आहिनि शो थींदा ऐं पीपल्स पार्टी पंहिंजो पाण खे सरगर्म रखण जे लाइ ऐं PDM जो जेको वन मैन शो हुयो पॉलिटिकली उनखे जेको आहे काटा करण जे लाइ लॉन्ग मार्च जो ऐलान कयो आहे। ॿी सूरत में हिकु ई सिके जा ॿ पासा आहिनि ऐं पीपल्स पार्टी जेका आहे इमरान ख़ान खे पिणु फेस सेविंग जेका आहे ॾींदी रही आहे, कवर ॾींदी रही आहे ऐं हीअ बि उनजो जेको आहे तसलसल आहे। असांजी हीअ ॻाल्हि ॿोल ऐं हीअ इंटरव्यू असांजे करे तव्हांखे पसंदि अचे त असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजे संगत साथ सां जेको आहे शेयर कंदा। पंहिंजो ऐं पाड़े वारनि जो हर वक़्तु ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।